समाचार शेयर कयो। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार चयो आहे त 24 नवंबर ते पड़ी वफ़द पाकिस्तान जे दौरे ते हो। हिक जमायत हैरान कंदड़ तौर ते 24 नवंबर ते एहतजाज जो ऐलान कयो। इसाक़ डार चयो त इस्लामाबाद में रेड ज़ोन जी सिक्योरिटी असां जे लाइ हमेशा तरजीह रही आहे। रेड ज़ोन जी सिक्योरिटी बाबति ख़ासि क़ानून लागू कया विया। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो चवणु हो त माज़ी में इन जमायत चूंडुनि में धांधली जे इल्ज़ाम में बि एहतजाज कयो। आगाह कयूं पिया। इन अहम ख़बर जे हवाले सां नायब वज़ीर आज़म इसाक़ डार चयो आहे त 24 नवंबर ते पड़ी वफ़द पाकिस्तान जे दौरे ते हो। हिक जमायत हैरान कंदड़ तौर ते 24 नवंबर ते एहतजाज जो ऐलान कयो। इसाक़ डार चयो त इस्लामाबाद में रेड ज़ोन जी सिक्योरिटी असां लाइ हमेशा तरजीह रही आहे। रेड ज़ोन जी सिक्योरिटी बाबति ख़ासि क़ानून लागू कया विया। ॿुधाईंदा हलूं त नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो इहो बि चवणु आहे त माज़ी में हुन जमायत चूंडुनि में धांधली जे इल्ज़ाम में एहतजाज कयो।